सय्यदिना व हबीबिना व नबीना व रसूलिना व नूरना व नूर अव्वलिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनना महबूब रब्बिल आलमीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु Ali Production. तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाह नूरुन व किताबुम मुबीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश्शाकिरीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। गंदजनी जे गोद में पाबोड़ा पोशाक। गंदजनी जे गोद में पाबोड़ा पोशाक। अज उन्हनि जी ओता करजार झिया। एक अरब के आदमी ने बोलबाला कर दिया। खाक के जर्रों को हमदोशे सुरैया कर दिया। खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए। क्या शान थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। ईसा के मौजज़ों ने कई मुर्दे हैं। मेरे मुस्तफ़ा के मौजज़ों ने कई ईसा बना दिए हैं। दिलों दस्तगीर खे को सवाली सद करे। हकल में हाशिम शाह चे वे
तोणे हुजे पंध परे तब कंदो मोहाड़ मुरीद दे। मीरा मुर्शिद मदद कर दाह सुनी वरी तोखां सवा असां जी गुज अंदर नाहे गरी। दोस्त कादरी अज उपट एहसान जी। हमदई सलात खां बाद लायके सद एहतराम मीर हजरत क़िबला साईं मियां मंजूर साईं दामद बरकातुहुल आलिया व लायके ताज़ीम हजरत क़िबला साईं आशिक अली बादशाह मद्दज़ुल आली दामद बरकातुहुल आलिया व वाजिब एहतराम दीगर मशाइख़ इज़ाम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम, प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइरो, अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दिस कलाम पाक मझां अवां सगोरी जमात जी ख़िदमत में मूं ब आयतूं सगोरियूं तिलावत कयूं आहिनि। दुआ फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मुखे हक़ सच चवण जी तौफ़ीक़ बख़्शे। ॿुधी करे उन जे मथां तव्हां खे ऐं मूंखे अल्लाह साईं शाल अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। इहो तव्हां अॻियां ईअं सिस्टम रखियो त पोइ तकीर मुश्किल आहे। हिकिड़े पासे थियो सलाह सगोरी मुझे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना व शफीअना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। औसिया कॉन्फ्रेंस भी आ ऐं दस्तारे फज़ीलत जो मौक़ो भी आ। मूं इन मौक़े ते पहिरीं हिकु अहिड़ी आयत सगोरी पढ़ी आ जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालहू व मन वालहू पंहिंजे प्यारे पाक मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र आंदो आ ऐं जिन हाफ़िज़न सगोरन अल्लाह जो क़ुरान पढ़ी पूरो कयो आ उन पाक कलाम जो भी ज़िक्र आंदो आहे। इंशाअल्लाह ताला ॿई शयूं अवां खे सम्झाइण जी कोशिश कंदुसि। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो कद जा मिन अल्लाह नूरुन व किताबुम मुबीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो तहकीक आयो तव्हां हिकु नूर ॿियो रोशन किताब। अब अल्लाह जी तरफ़ां घणियूं शयूं आयूं ॻाल्हाइजो। हिकु नूर ॿियो रोशन किताब। रोशन किताब खां मुराद असांजा नंढड़ा ॿार बि सम्झी वेंदा आहिनि त रोशन किताब खां मुराद अल्लाह जो मिठड़ो क़ुरान आहे। पर जहिड़ो सॼो नूर ते आ जंहिं नूर जी वज़ाहत अल्लाह जी ज़ात न फरमाई। सिर्फ़ रब पाक फरमायो नूर। अवां वटि मां हिकु नूर आयो आहे ॿियो रोशन किताब।
असां अहले सुन्नत वल जमात वारनि वटि जीअं रोशन किताब खां मुराद अल्लाह जो मिठड़ो क़ुरान आ, ईअं नूर खां मुराद ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। सन 12 खां अॻु में जेके भी उलमाए किराम गुज़रियान, मुफ़स्सरीन किरामीन गुज़रियान, उन्हनि सभिनी जे नज़दीक मुराद आमना जे लाल जो नूर आहे। सन 12 खां बाद में जॾहिं इख़्तिलाफ़ी दौर शुरू थिया त किन इन नूर खां मुराद नूर मार्फत वरतो, किन नूर तरीक़त वरतो, किन नूर शरीयत वरतो, किन नूर इस्लाम वरतो, किन नूर कुरान वरतो, किन नूर। पर अल्हम्दुलिल्लाह अॼु बि अहले सुन्नत वल जमात वारनि जो अक़ीदो आहे त इन नूर खां मुराद असां ऐं तव्हां जो मिठड़ो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। सिर्फ़ तव्हां जे अॻियां ॿ हवाला ॿिया पेश कयां। हूअं त जेके भी क़ुरान पाक उहे जो तव्हां खोले उन्हनि जो मुतालो कंदो त तमाम आलिमनि सगुरनि हिन नूर खां मुराद महबूब जो नूर मुराद वरतो आहे। पर अल्लामा महमूद आलूसी बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह जंहिं तफ़सीर रूहुल मानी लिखियो आहे ऐं दुनिया जा जेके भी तफ़ासीरनि उन्हनि में मुश्किल तफ़सीर रूहुल मानी आहे, उन जो लिखंदड़ अल्लामा महमूद आलूसी बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह इन आयत सगोरी जी तफ़सीर बयान कंदे, तशरीह बयान कंदे इरशाद थो फरमाए, क़द जाअकुम मिनल्लाहि नूर यानी नूरल अनवार मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमाइनि था इन नूर खां मुराद मूं वटि बि नूर नबी मुख्तार जो मुराद आहे। अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह ताला अलैह एडो वडो आशिक़े रसूल आहे जंहिंखे हालत बेदारीअ में, हालत सुजागीअ में मिठे महबूब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 70 मरतबा दीदार नसीब थियो आहे। जंहिं तफ़सीर जलालैन लिखियो आहे ओ तफ़सीर जलालैन मसलक जो मदरसो हुजे, कंहिं बि फ़िरक़े जो मदरसो हुजे, पर जेसि ताईं तफ़सीर जलालैन न पढ़ायो वेंदो आहे तेसि ताईं हुन खे दस्तार कान कराई वेंदी आहे। जेसि ताईं कंहिंखे तफ़सीर जलालैन जो दौरो न पढ़ायो वेंदो आहे तेसि ताईं हुनखे पग न ॿधाई वेंदी आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, ओ अल्लामा जलालुद्दीन ताला अलैह लिखे थो पियो, क़द जाअकुम मिनल्लाहि नूर यानी नूर मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमाइनि था पिया इन नूर खां मुराद मूं वटि बि मुंहिंजे प्यारे मोहम्मद मुस्तफ़ा जो नूर मुराद आहे। अलगर्ज़ जिन भी तफ़ासीर लिखिया, क़ुरान पाक जी माना तर्जुमा बयान कयूं, उन्हनि सभिनी नूर खां मुराद आमना जे लाल जो नूर मुराद वरतो आहे। अल्लामा ख़तीबे बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह वॾो वक़्त जो आलिम आहे। नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक़ आहे, जंहिं महबूब जे नूर जे मुतालिक कुझु वज़ाहत, पर उन खां अॻु में हिन कामिल बुज़ुर्ग जो मुख़्तसिर तारुफ़ तव्हांजी ख़िदमत में पेश कयां। उन खां बाद में जो कुझु उन्हनि फरमायो आहे उहे कलमात तव्हांजे आॾो बयान कंदुसि इंशा अल्लाह ताला। ही उहो ख़तीबे बगदादी आहे, उहो वक़्त जो आलिम ज़ाहिद आशिक़े रसूल आहे जंहिंजे वालिद साहब खे न्याणी जी औलाद हुई पर पुट जी औलाद कान हुई। दुआऊं घुरंदो रहियो, फ़िक्र जागी पियो, मदरसो बि आहे, किताब बि आहिनि, मेहमान खानो आहे, ॿियूं बि काफ़ी ज़िमेदारियूं आहिनि, उहे सभु कम नियाणियूं त कोन हलाईंदियूं। को फर्ज़ंदे अर्जमंद हुजे, को साले पुटड़ो हुजे जेको मुंहिंजे इसाल खां बाद इहे सभई कारनामा सर अंजाम ॾे, इहे सभई कम संभाले। दुआऊं घुरंदे घुरंदे
पर जेका अल्लाह जी मर्ज़ी अल्लाह जी। पर हिकिड़े ॾियारे सोचियई त पीरनि जे पीर सैयदना शेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि दुआ जे वास्ते वञा। अल्लाह जो मक़बूल बानो आ, दादलो बानो आ, उम्मीद आ हथ खणंदो मन रब अब्दुल कादिर जीलानी जे हथनि जे सदके मूंखे बचड़ो अता फरमाए। अल्लाह जो प्यारो बानो हलंदे हलंदे सैयदना व मुर्शिदना साईं शेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दरबार में आयो आ। सवाली बंजी आयो आ, उम्मीद ही खणी आयो आ त वेह वञी वट तिन कलम जिन जे हथ में अंग मटाए अॻियां वरी वारे ॿिया लिखनि पन्नू सो पाड़ीन जंहिंमें मिलण मोहम्मद जो। इन इरादे सां आयो आहे या सैयदी या मुर्शदी मूंखे न्याणी जी औलाद आ, पुट जी औलाद नाहे। घणियूं दुआऊं मूं घुरियूं आहिनि पर जेका अल्लाह जी मर्ज़ी मां रब करीम जी बारगाह में अहिड़ो वेलो कोल छॾियो आ जंहिंमें हथ खणी मूं रब करीम खां सवाल न कयो हुजे। ऐं अल्लाह जा कामिल नेकबान दरबार में उम्मीद रखी आयो आहियां। अल्लाह जी दरबार में हथ खण, तुंहिंजो वॾो मक़ाम आ, वॾो शान आ, रब करीम जो दादलो वली आहीं। अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह ताला अलैह लिखन था पिया दस्तगीर बादशाह जो शान अञा पीरन जो पीर दुनिया जे तख्ते ते आयो कोन हो, अञा ज़मीन जे तख्ते ते जन्म कोन वरताऊं हो। उन दौर जी ॻाल्हि थो लिखे पियो, अञा आलम अरवाह में हुया। हिकिड़ो अल्लाह जो बानो आ, बुज़ुर्गा वली आ, दरियाह जे किनारे वेठो वज़ू फरमाए। वज़ू जे दौरान ओचितो बादल ऐं उन दरियाह जे मथे अल्लाह साईं मींहुं वसाइण शुरू करे ॾिनो। मींहुं वसण शुरू करे ॾिनो दरियाह जे मथां। दिल में सोचो त अल्लाह साईं बि बेपरवाह आहे, जिते ज़रूरत आ उते त मींहुं वसाए कोन थो। हिन दरिया समूंड खे कहिड़ी पाणीअ जी ज़रूरत आहे जेको अॻे ई कंदियूं वठी वहे थो पियो। हिन खे मींहं जी कहिड़ी ज़रूरत आहे? जेकॾहिं मींहुं वसाए उन्हनि जायुनि ते वसूरत आहे जिते माण्हू दुआऊं पिया घुरनि, जाबलू इलाइक़े जा, रेगिस्तान इलाइक़े जा, थर वारा जेके हमेशह मींहं जा प्यासी आहिनि, मींहं जा ॻोल्हाऊ आहिनि, उते मींहुं वसाए। हिन दरिया खे कहिड़ी ज़रूरत आहे? अल्लाह जे हिकमत ते कुदरत ते हिन जो एतराज़ कयो आहे। रब पाक न मर्जी पियो आहे, अल्लाह जी ज़ान विलायत खसे वरती आहे। छाजे करे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन क़दीर। ओ बरकतन वारो रब्बा मालिकुल बणे तीअं करे उनखे को चवण वारो कोन्हे। मुंहिंजा प्यारा हर शइ जे मथां कादिर आ। कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। रब करीम फरमाईंदो आहे, मां मालिकुल मुल्क आहियां, बादशाहनि जो बादशाह आहियां, परवाह बादशाह आहियां। मूंखे को रोकण वारो झलण वारो आहे कोन को। जीअं मूंखे ईंदो आहे तीअं कंदो आहियां। मूंखे को चवण वारो आहे कोन। जेकॾहिं बादशाह खे गदागर बनायां मूंखे को चवण वारो कोन्हे। गदागर खे बादशाह बनायां मूंखे को चवण वारो कोन्हे। इज़त ज़िल्लत मुंहिंजे हथ में आहे। शइ जे मथां कादिर आहियां, जीअं ईंदो आहे तीअं कंदो आहियां। मूंखे को हथ आॾो ॾियण वारो आहे कोन को। हिन जो एतराज़ कयो
अल्लाह सही नाराज़ थी पियो, हिन खां विलायत खसिजी वई आहे। मुंहिंजा प्यारा रब जी हिकमत ते एतिराज़ करे विधाई, अल्लाह जी कुदरत ते, रब करीम जी मनशा ते खे ॻाल्हि न वणी। अल्लाह त बेनियाज़ आहे, उन जी हिकमत खे केरु सम्झे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं मिस्र जो बादशाह थियो, तख़्त ते वेठो, अर्ज़ की मुंहिंजा मौला तो मूंखे बादशाह त बनायो आहे, पर मुंहिंजा मालिक साईं मूंखे को सलाहकार अता फरमा, को मुशीर अता फरमा, वज़ीर अता फरमा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, ऐ प्यारा यूसुफ, सुबुह जो साझरो थी मिस्र जे शाही दरवाज़े ते वेही रहो, जेको अॻ में माण्हू दाख़िल थींदो सो तुंहिंजो वज़ीर आहे। अल्लाह जो नबी सुबुह जो उथी मिस्र जे शाही दरवाज़े ते थी वेठो, त को आ हूंदो, को वली कामिल हूंदो, को लिखियो पढ़ियो हूंदो, वेठो इंतज़ार करे। ओचितो हिकिड़ो शख़्स ज़ाहिर थियो आहे, गदह जे मथे काठियूं लॾियो थो अचे पियो, बाज़ार ॾे, शहर ॾे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, उन मेन शहर जे दरवाज़े खां दरदा Ali Production. पेर उघाड़ा, मथो उघाड़ो आहे, फाटल कपिड़ा पिया आहिनि। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम निहारे, पहिरीं त हैरत में अची वियो, ताजुब में अची वियो त रब करीम मूंॾे हे वज़ीर मोकिलियो आहे, अहिड़ो सलाहकार मुशीर मोकिलियो आहे, जंहिंजो मथो उघाड़ो, पेर उघाड़ा, फाटल कपिड़ा, गदे ते काठियूं लॾे, रोज़ानो कछड़ा, ही चड़ा मुल्क जा उमूर हलाईंदो, हे कहिड़ा कारोबार हलाईंदो, हे कहिड़ियूं सलाहूं ॾींदो, कहिड़ा मशवरा ॾींदो। पर अल्लाह जी मर्जी जो इया, किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता, खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता। अल्लाह जी मर्जी जो इया है। पाण फरमायूं, ऐ काठियार, जी साईं, लहिया आयो, फरमायूं गॾो के ॿिए जे हवाले कर, काठियूं के ॿिए जे हवाले कर, अॼु तुंहिंजे वक़्त जो दरवाज़ो खुलो आहे, भाग खां साईं तोखे मुंहिंजो वज़ीर बनायो आहे, हल मूंसां गॾिजी। पाण खां झले तख़्त ते वेठी आयो आहे। यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं उनखे तख़्त ते विहारियो आहे, पासे खां बि अल्लाह जी बारगाह में अर्ज़ थो करे, ऐ मुंहिंजा रब्बुल आलमीन, ऐ मुंहिंजा मालिक मिठा, मूंखे एतिराज़ न आहे, पर मूंखे ॻाल्हि सम्झे, मूं तव्हां खां वज़ीर घुरियो, मुशीर घुरियो, सलाहकार घुरियो, तव्हां अहिड़ो सलाहकार अता फरमायो आहे, अहिड़ो मुशीर अता फरमायो आहे, जंहिंजा पेर उघाड़ा, मथो उघाड़ो, फाटल कपिड़ा पिया आहिनि, काठियुनि विकण वारो, काठियुनि जो कारोबार करण वारो। मुंहिंजा मौला हे कहिड़ो मुल्क हलाईंदो, कहिड़ा उमूर संभालींदो, मशवरा ॾींदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, ऐ यूसुफ अलैहिस्सलाम, अॼु तूं हिन मुंहिंजे बाने खे कोन थो सुञाणे, ही केरु आहे, अॼु वॾो थी वियो आहे, जवान थी वियो आहे, इन जे करे सुञाणी कोन्हो। ॿुध तोखे ॿुधायां, इतना तो पसंद नहीं, ये है हुक्म इलाही, ये वो बच्चा है जिस पिंघोड़े विच गवाही दी। ऐ यूसुफ अलैहिस्सलाम, अॼु वॾो थी वियो आहे, जवान थी वियो, तूं कोन थो सुञाणी, लेकिन ही उहो ई आहे जेको मां जे हंज में हुयो। ज़ुलेखा तो ते इल्ज़ाम लॻायो, अज़ीज़ मिस्र बादशाह मथां अची बीठो हुयो, पोइ इन मासूम बच्चे तुंहिंजे पाक दामनीअ जो सबूत ॾिनो हुयो, तुंहिंजे पारां सची गवाही पेश कई हुई। उन टाइम मां जो खीर पीअंदो हो, एॾो अक़लमंद हो जो मिसाल ॾेई तुंहिंजी पाक दामनी साबित कयाई। अॼु हेॾी उमिरि थी आहे, हाणे हिन जे अंकल जो अंदाज़ो लॻा त हिन जो अक़ल केतिरे क़दुरु हूंदो। पेर उघाड़ा आहिनि त परवाह न आहे, मथो उघाड़ो आहे त परवाह न आहे, ग़रीब आहे त परवाह न आहे, हिन जो मक़ाम छा आहे। ऐ यूसुफ प्यारा, हिन तो ते बचपन में एहसान कयो हो, मां अॼु तुंहिंजो वज़ीर बनायो, न एहसान जो बदिलो चुकाए रहियो आहियां।
अहकमुल हाकिमीन उन जी हिकमत खे केर समझे फ़ैलुल हकीम ला यखलू अनिल हिकमत अहिड़े नमूने सां हुन अल्लाह जे बाने कुदरत ते हिकमत ते जो एतराज़ करे विधो अल्लाह साईं दमरजी पियो विलायत खसे वरताई हाणे ईअं मुंहिंजा प्यारा खाली दरिया ते वाहेड़ो छो वेठो आहे परेशान हाल लॻो वेठो आहे पासे में वण उन वण ते ॿ पखी अची वेठा हिकिड़े पखी ॿिए पखीअ खे चयो अदा हे अल्लाह जो वली जो नेक माण्हू हुयो मोमिन माण्हू हुयो पर रब करीम जी कुदरत ते एतराज़ करे वेठो अल्लाह ताला हिन खां विलायत खसे वरती मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿिए पखी अर्ज़ कयो अदा हाणे हीअं कर वीचारे खां विलायत खसजी वई आहे वीचारे थी वई आहे मक़ाम विलायत खां महरूम थी वियो आहे हाणे अहिड़ो को हीलो पेश कर अहिड़ो को वसीलो बयान कर हिन जो भलो थी पए अल्लाह साईं राज़ी थी पए हिन खां खसियल विलायत खे वापसि करे छॾे मुंहिंजा प्यारा तॾहिं ॿिए पखी अर्ज़ कयो अदा जेकॾहिं तूं थो चवीं त हीलो वसीलो आऊं थो ॿुधायां घुरण इन जो कमु आहे राज़ी थियण रब करीम जो कमु आहे उहो हीलो वसीलो ही आहे आलम अरवाह में हिकिड़ो बुज़ुर्ग मूंखे नज़र आयो आहे जंहिंजो नालो आहे सैयद अब्दुल कादिर जीलानी पीरनि जो पीर आहे मुंहिंजा दोस्तो दम दस्तगीर आहे अहिड़ो लाडलो वली आहे क़ुर्बे क़यामत वारे दौर में ईंदो अल्लाह जे प्यारे आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बचड़ो बि हूंदो संदसि उम्मती बि हूंदो पर वॾे शान वारो आहे दुनिया जे तख़्ते ते ऐलान कंदो त मुंहिंजो ही कदम तमाम वलियनि जे कंधनि ते आहे प्यारो कामिल वली आहे जेकॾहिं उन अब्दुल कादिर जीलानी जो वसीलो वठी अल्लाह जी बारगाह में माफ़ी घुरंदो अल्लाह खां विलायत घुरंदो रब करीम खसियल विलायत अब्दुल कादिर जीलानी जे सदके वापसि करे छॾींदुसि सोने जे सदके विलायत वापसि मिलंदुसि अल्लाह राज़ी थी पवंदो हिन अल्लाह जे बाने जे कलण ते जॾहिं इहे लफ़्ज़ पिया आहिनि पहिरीं त दस्तगीर बादशाह जो तसवर करे तवज्जा करे मुंहिंजे पीरनि जे पीर खे सॾण लॻो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो अर्ज़ पियो करे सरकार गौस आज़म नज़रे करम खुदारा मेरा खालिका सा भर दे मैं फकीरा सरकार गौसे आज़म सुभान अल्लाह सभिनी खे गॾु करे सभई बीठा न मैदान में त पाण हवा में हथ बुलंद करे ऐं पंहिंजी मुठीअ खे बंदि करे फरमायो त ॿुधायो हिन मुठीअ में जेको ॿुधाईंदो अॼु मुंहिंजे तरफ़ां तरीक़त जी पहिरीं पग हुनजे मथे मथाईंदी सभई तालिब इल्म हैरान सभई अक़ीदतमंद मुरीद हैरान वेठा निहारनि किन बचे हेॾां होॾां धुका हया त फिलहाल मगर कंहिंजो न लॻो मुंहिंजा प्यारा दोस्तो शेख सलामत रहमतुल्लाह ताला अलैह पाणीअ जा मटका भरियो आयो पे मदरसनि जा मदरसे जी ख़िदमत करण ते मामूर हुयो न तालिब इल्म न मुंहिंजा प्यारा दोस्तो तरीक़त जा सबक पढ़ी आहे पर पीरान पीर जे मदरसे जी ख़िदमत कई आहे बाबरकात उन ख़िदमत जे सदके एॾो त नवाज़ो आहे पाण मट पाणीअ जो रखी अर्ज़ कई क़िबला सवाल सिर्फ़ तव्हांजे तालिबनि जे लाइ तरीक़त वारनि जे लाइ या आम सवाल आहे मुंहिंजे महबूब सुभानी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो ओ शेख सलामत सवाल आम आहे तुंहिंजे लाइ बि आहे अचे थो त भाग भलो थी सवाल भञण तुंहिंजो तो कमु आहे अॼु तुंहिंजे मथे ते पग रखण अब्दुल कादिर जीलानी जो कमु आहे सुभान अल्लाह नारे गौसे आज़म भली ॿुधा तोखे बि जानता वेझो आयो वेझो आसमान ॾे निहारे थो आसमान ॾे निहारे वरी ज़मीन में निहारी ज़मीन में निहारे मुंहिंजा प्यारा मशरक़ में मग़रब में जुनूब में शिमाल में निहारे ऐं मुर्की बाहूं ॿधी अर्ज़ की क़िबला अल्लाह न भुलाए त तव्हांजे हंगर मच्छ जो बच्चो हथ में आहे
मंगर मच्छ जो बच्चो तव्हांजे हथ में आहे। साईं मुर्की मुठ खोली मंगर मच्छ जो बच्चो हेठ अची किरियो। पाण फरमायूं ऐ शेख सलामत तो त कुछ भी कोन पढ़ियो आ, कीअं तोखे ख़बर पई तव्हांजो फरमान आ मुंहिंजे मदरसे जो गाह को खाई छॾे। अल्लाह ताला उनजी लाइलाज बीमारी परे करे छॾींदो आहे। मुंहिंजे मदरसे जे मटकनि जो पाणी पीअण वारो अल्लाह ताला हुनजे सीने खे इल्म सां भरींदो आहे। रब करीम हुनजा दर्जात वधाईंदो आहे। जेको मुझे मदरसे खां बदबख्त गुज़री वञे उनखे बि नेक वक्त बनाए छॾींदो आहे। जेको मुझे पुठियां निमाज़ पढ़ी वञे रब करीम उनखे जन्नती बनाए छॾींदो आहे। जेको मुंहिंजी यारहीं जा चांवर खाईंदो आहे ऐं पीरान पीर तुंहिंजो फरमान आहे अल्लाह ताला उनखे कब्र वारे दर्दनाक अज़ाब खां बचाए छॾींदो आहे। मुझी भी उम्र गुजरी जा मट भरींदे अवां जे तालिब इल्मनि जी ख़िदमतूं कंदे मदरसे खे बहारो ॾींदे अल्लाह ताला जी रात दा बरकात इन ख़िदमत जे सदके एतिरो मूंखे नवाजो आहे। मूं आसमाननि में निहारियो मुंहिंजी निगाह ला मकान ताईं हली वई। मूं निहार कई जिते जा शइ अल्लाह पैदा फरमाई आहे उहा इला तसरा ताईं निगाह वई। हेठि निहारियमि जा शइ जाते रब ख़ल्क़ी आहे उते आराम में आ। जुनूब शिमाल मशरक मगरब में निहारम हर शे पंहिंजी पंहिंजी जाइ ते आ। पर जॾहिं मूं समूड वारी मखलूकात में निगाह कई ॿियूं सभई मच्छियूं पंहिंजे पंहिंजे कमनि में पंहिंजे पंहिंजे मुंहिंजा किताब में। पर हिकिड़ो मगर मच्छा उहो फिरे थो पियो परेशान हाल आ। दिलि में ख़्याल आयो त मुंहिंजे पीरनि जे पीर हिन जो बच्चो खणी वरितो आहे। इनजे करे परेशान आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो ने पग जो पहिरियों वर वधाए पहिरीं खिलाफत बधाए पाण फरमायो छटे ज़िले में वञ जातीअ जे शहर में मुंहिंजे नाने मोहम्मद जे दीन जी कमी आ तबलीग कान थी रही आ। उते वञी मुस्तफ़ा जे दीन जी तबलीग फरमा। पाण फरमायो साईं का निशानी त ॾियो गॾु मां कंहिंखे ॾेखारियां त सही। पियो हुयो उन पत्थर में ॿ आङुरियूं ऐं हिकु आंगूठो मुबारक विझी पीरनि जे पीर खणी उतां बगदाद खां जो फिटी कयो त जाती जे शहर में अची किरियो। अॼु बि साईं शेख सलामत जी दरबार जे अॻियां उहो पत्थर पियो आहे। अॼु बि तव्हां ॾिसी सघो था। जेकॾहिं हिन गर्मी में बि पत्थर खंदो ॼण बर्फ़ जी लादीअ ते तव्हांजो हथ अची वियो आहे। मरीज़ फ़क़ीर अक़ीदतमंद ईंदा आहिनि उन पत्थर ते हथ हणी सीने ते घुमाईंदा आहिनि बीमारियूं लहंदियूं आहिनि ॾुखड़ा लहंदा आहिनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं जे ॿिन्ही आङुरियुनि मुबारकनि जा निशान आंगूठे मुबारक जो निशान अञा ताईं उन पत्थर में मौजूद आहे। उहो पत्थर साईं मूं आहे। हज़रत शेख सलामत रहमतुल्लाह ताला अलैह खे साईं हुकुम फरमायो हाणे मुंहिंजे पत्थर जो पीछो कर। जिते मुंहिंजो पत्थर वञी किरियो आहे उन जाइ ते आस्थानूं ठाहे मुंहिंजे नाने मोहम्मद जे दीन जी तबलीग फरमा। पाण मुर्की अर्ज़ कयूं क़िबला ख़बर न आहे किथे पत्थर किरियो हूंदो। पीरनि जे पीर फरमायो जंहिंजी मगर मच्छ जो बच्चो ढकियल छुपियल न आहे उन खां हेॾो सारो मुंहिंजो पत्थर बि ग़ाइब कोन रहंदो। अंदाज़ो लगा जंहिंजे मदरसे जे मटके भरण वारे मुंहिंजे पीरनि जे पीर जे मदरसे जी ख़िदमत करण वारे जो एॾो शान आहे त उन पीरान जो शान केॾो हूंदो। सुभान अल्लाह। दस्तगीर जो मक़ाम छा हूंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो मूं अर्ज़ पे कयो ख़तीब बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह जो वालिद मोहतरम हज़रत पीराने पीर दस्तगीर वटि आयो आहे त आहिनि पुट कोन्हे मदरसो केरु हलाईंदो किताब केरु संभालींदो मुंहिंजो महिमान खानो केरु संभालींदो। तव्हां 40 सालनि ताईं इशा जे वुज़ू में फजर पढ़ी आहे। मुंहिंजा प्यारा पीर 14 साल रातिनि जा हिकिड़े पेर ते भी 2 रकातनि में तव्हां पूरो अल्लाह जो कुरान ख़त्म कया। साल तव्हां वणनि जा पन खाई पुनल रब खे यादि कयो आहे। 7 साल लगातार तव्हां रोज़ा रखिया। रमज़ान में तव्हां 60 कुरान पाक जो ख़त्मू करंदा आहियो। ऐं मुंहिंजा प्यारा पीर अल्लाह जो मक़बूल बानू आहीं दाजलो वली आहीं। हथ खण त तुंहिंजे हथनि जी बरकत सां रब मुक़दंदा ता फरमाए। सुभान अल्लाह। दस्तगीर बादशाह मुराक़बे जी सूरत इख्तियार कई कंदड़ो झुकायो अल्लाह जा बाना जॾहिं अखियूं बंदि कंदा
त मंज़र छा थींदो आहे? उल्टी चाल चलते हैं आन इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के वास्ते। अल्लाह जे बाने कंदड़ो झुकायो आहे, मुराक़बे जी सूरत इख्तियार करे थोड़ी देर खां बाद में चादर हटाए ऐ अचण वारा ऐ साइल तुंहिंजे मुक़द्दर में पुट अल्लाह साईं लिखियो ई कोन, लोहे महफूज़ में तुंहिंजे लाइ फर्ज़ंद रब करीम कोन लिखियो आहे। अर्ज़ कयईं क़िबला जेकॾहिं मुक़द्दर में लिखियो हुजे हा त पोइ तुंहिंजे दर ते कोन अचां हा, हूअ चकर लॻाया हा, हूअ अचां त जी सुट जो सवाल खणी कोन अचां हा, पर ॾिठमि त मुक़द्दर में न आहे। दुआऊं त मूं बि घणे ई घुरियूं, पर जॾहिं ॾिठमि त मुक़द्दर में न आहे तॾहिं त तो पीरनि जे पीर जे दर ते आयो आहियां, छो जो तुंहिंजो दर पीर त मुंहिंजा जीलानी जलील दादिला दरगाह जा खावंद जा खलील हुसैनी हीणो आहियां अचवार थियम वसील दाता मुंहिंजी दिल खे ॾे दिलासा दलील ज़िलत कयोम ज़लील रस बादशाह बगदाद जा। सुभान अल्लाह। इन जे करे तुंहिंजे दर ते आयो आहियां क़िबला अल्लाह जो लाडलो दादलो वली आहियां, रब जी दरबार में तुंहिंजी पहुचा हथ खण त रब मूंखे नेक फर्ज़ंद अता फरमाए। सोने अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह जो ऐ साइल मुंहिंजे पुठियां घुमी आ, पुठियां फिरी आ, हो पुठियां आयो, साईं फरमायो पंहिंजी पुठीअ खे मुंहिंजी पुठीअ सां जाम कर, पुठी पुठीअ सां मिला, हिन पुठी पुठीअ सां मिलाई आहे। सोने शेख अब्दुल कादिर जीलानी फरमायो तुंहिंजा साईं पुट जी औलाद कान लिखी आहे, तक़दीर मुबरमा, लिहाज़ा मां साइल खे ना उम्मीद करण नथो चाहियां, ख़ाली मोटाइण नथो चाहियां। मुंहिंजी पुठीअ में जेके रब पुट रखिया आहिनि मां अब्दुल कादिर उन्हनि मां हिकिड़ो पुट तोखे अता थो फरमायां, हिकिड़ो पुट तोखे थो अता फरमायां। पुठी पुठीअ सां जाम थी आहे, साईं झटको खाधो, फरमायूं हाणे वञ तोखे मुबारक आहे, हिन साल तोखे अल्लाह साईं नेक फर्ज़ंद अता फरमाईंदो, जेको अल्लाह जो वली बि हूंदो, मुंहिंजे महबूब मदनी ताजदार जे दीन बि हूंदो, लिहाज़ा वञ मुबारक थई मुंहिंजा प्यारा। उन बिशारत खां पोइ ख़तीब बगदादी जाओ, सुभान अल्लाह, जेको सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे जो बि बचड़ो आहे, साईं पंहिंजी पुछ मंझां तुंहिंजा प्यारा उहो आहे ख़तीब बगदादी। उन मुंहिंजे महबूब करीम जे नूर जो ज़िक्र आंदो आहे, पाण लिखनि था पिया एॾो वॾो आलिम आहे जेको मुंहिंजे महबूब करीम जे नूर जी तशरीह मोहब्बत वारे अंदाज़ में बयान थो फरमाए त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ख़याल आंदो, मां बख़्फी खज़ानो आहियां तो सुञाणे, मां पंहिंजी रबूबियत खे ज़ाहिर कोन कयो आहे, पंहिंजी खुदाईअ खे ज़ाहिर न कयो आहे। रब करीम इरादो फरमायो त मां पाण खे ज़ाहिर कयां, पाण पंहिंजी खुदाईअ जो ऐलान कयां, पाण जा जहान वजूद में आणियां, सिज चंड तारा कचूं कुतुब 03064755525 आसमान ज़मीन अर्श कुर्सी लो कलम हुन मलाइका ये सब कुछ पैदा कयां। जॾहिं रब करीम इहो इरादो फरमायो ख़तीब बगदादी थो लिखे त रब करीम पंहिंजे नूर मुबारक मंझां हिकु नूर जी मुठ मुबारक भरे पंहिंजे साम्हूं रखी सुमकाल पूनी अल्लाह ताला जी ज़ात बरकात उन नूर जी मुठ दे निहारे फरमाई तू मुंहिंजो महबूब बनजी पो, सुभान अल्लाह, हबीब बनजी पो। उहो रब जंहिंजी ताक़त जो अंदाज़ो हिन आयत क़ुरान पाक मां लॻाए सघे। इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून।
अल्लाह ताला फरमाईंदो आ मुंहिंजो हुकुम ही आ, मुंहिंजो अमर ही आ। जॾहिं मूं ज़मीन आसमान ठाहिण जो इरादो फरमायो, 7 आसमान 7 ज़मीननि जे ठाहिमायमि। जॾहिं आलम जहान ठाहिण जो इरादो फरमायमि त मूंखे राधा घुराइणा कोन पिया, मूंखे कारीगर घुराइणा कोन पिया, सीमेंट बजरी रेतियूं घुराइणियूं कोन पियूं। सिर्फ़ कुल चयमि 7 ज़मीनूं 7 आसमान पाणी पार थी विया। उन रब फरमायो सुम काल कूनी हबीबी, उन नूर खे इरशाद फरमायो तू मुंहिंजो हबीब बणिजी पो अल्लाह साईं पंहिंजे नूर मज़ा पंहिंजे हबीब खे मुंहिंजा दी दोस्तो तख़लीक़ फरमायो। उन खां बाद में अल्लामा यूसुफ नबहानी दुनिया जे अंदर थो लिखे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लामा अब्दुर रहमान शाफ़ई सफूरी रहमतुल्लाह ताला अलैह नुज़हतुल मजालिस में हज़रत इब्न अब्बास जी रवायत आणे बयान तो फरमाए त रब करीम फरमायो अंत इश्की व अना इश्को कया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे नूर मां मुठ भरे उनखे पंहिंजो हबीब बनायो, महबूब बनाए। पोइ इरशाद फरमाए अंत इश्की व अना इश्को का, ऐ मुंहिंजा हबीब तू मुंहिंजी मोहब्बत आ, मां तुंहिंजी मोहब्बत, तू मुंहिंजो इश्क आहीं, मां तुंहिंजो इश्क आहियां, तू मुंहिंजो महबूब, मां तुंहिंजो मुहिब, तू मुंहिंजो माशूक, मां तुंहिंजो आशिक, तू मुंहिंजो मतलूब, मां तुंहिंजो तालिब। रब करीम पंहिंजे हबीब करीम खे जॾहिं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो पंहिंजे नूर मज़ा ठाहे पंहिंजो हबीब बनायो। अल्लाह जे अर्ज़ कयो या रब्बल आलमीन हाणे मुंहिंजे लाइ हुकुम छा आहे? रब करीम फरमायो ऐं मुंहिंजा दिलबर महबूब जॾहिं वञी ज़माना ठहंदा, जॾहिं वञी दुनिया तख़लीक़ में ईंदे, जॾहिं मां रब करीम ज़मीनो आसमान ठाहींदुसि, पंहिंजो ॿियूं मख़लूक़ातूं ठाहे, जॾहिं वञी तारा कतियूं शम्स कमर, जॾहिं वञी हूरो गुलमान फ़रिश्ता ठहनि, जॾहिं वञी कुर्सी कलम लो वजूद में अचनि, तेसि ताईं फ़ुर्सत में वांद काईअ में ऐं मुंहिंजा महबूब तूं मूं रब करीम जो दीदार कर, मां तो मुस्तफ़ा जो दीदार कयां। सुभान अल्लाह। तू मुंहिंजो दीदार कर, मां रब तुंहिंजो दीदार कयां। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे ॾिसंदो रहियो, अल्लाह जो हबीब पंहिंजे रब करीम खे ॾिसंदो रहियो, पंहिंजे ख़ालिक मालिक खे ॾिसंदो रहियो। केतिरो ज़मानो ॾिसंदा रहिया। किताब लिखनि था हज़रत नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राईल अलैहिस्सलाम खे हुकुम फरमायो ऐं जिब्राईल दे ख़बर उम्र में तूं मूंखां वॾो आहीं या मां मोहम्मद तोखां उम्र में वॾो आहियां। अर्ज़ कई या रसूल अल्लाह या हबीब जी उम्र जो अंदाज़ो न आहे, मुंहिंजी उम्र तमामु वॾी आहे, तमामु घणी आहे। हिसो मुख़्तसर मुंहिंजे हबीब फरमायो ऐं जिब्राईल का निशानी यादि हुजई त ॿुधा तुंहिंजी उम्र केतिरी आहे? अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं वक़्त में रब करीम मूंखे पैदा फरमायो हुयो, मां अल्लाह जी दरबार में निगाह कई, मूंखे हिकिड़ो सितारो चमकंदे नज़र आयो, मूंखे हिकिड़ो तारो चमकंदे नज़र आयो जेको 70,000 साल ताईं अल्लाह जी बारगाह में चमकंदो रहियो, 70,000 साल ताईं गायब रहियो। उन सितारे खे चमकंदे 72,000 मरतबा ॾिठो आहे। सुभान अल्लाह। नारे रिसालत, नारे हैदरी, नारे गौसे आज़म, पीरन जो पीर हज़रत सैयदना जिब्राईल अर्ज़ कयो प्यारा आका उन सितारे खे चमकंदे गायब थींदे 72,000 मरतबा मूं ॾिठो आहे। अल्लाह जे महबूब फरमायो जिब्राईल हाणे ॿियूं ॻाल्हियूं छुटियूं, उहो तारो जे अॼु तोखे ॾेखारजे सुञाणंदे या न? और कीअं न सुञाणंदुसि जंहिंखे 72,000 मरतबा मूं ॾिठो आहे। मुंहिंजे सुहिणे हबीब पग मुबारक मथे जो हटाए सुहिणे महबूब जी पेशानी में उहो ई तारो चमकंदे नज़र आयो। अर्ज़ की या
रसूल अल्लाह मूंखे रब करीम जो कसम हे ओई तारो आ जेको मूं अल्लाह जी बारगाह में हुयो। मुझे महबूब फरमायो ऐ जिब्राइल मूंखे रब करीम जी इज्जत जलाल जो कसम इहो तारो मां आमिना जो लाल मोहम्मद मुस्तफा हुयसि। जिब्राइल अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अज वॾो मसइलो तव्हां हल करे छॾियो। आऊं यको सोचींदो हुयुसि इन हुयुसि त मूं इहो सितारो त ॾिठो पर इहो सितारो छा हुयो? 70,000 साल चिमकंदो पियो हो, 70,000 साल ग़ाइब रहंदो हुयो। हुयो केरु? छा माजरो हुयो? ॾाढो परेशान हुयुसि। आमिना जा लाल अॼु तो मुंहिंजो देरी ना मसइलो हल करे छॾियो। इहे तव्हां हुया सम्झायो 70,000 साल तव्हां ज़ाहिर हूंदा हुयो, 70,000 साल तव्हांजो चिमकार पियो पवंदो हुयो, 70,000 साल ताईं तव्हां ग़ाइब रहंदा हुआ। ॻाल्हि छा आहे? मुंहिंजे मदनी ताजदार फरमायो जिब्राइल रब करीम मूंखे पैदा फरमाए हुकुम फरमायो ऐं मुंहिंजा महबूब साम्हूं थी बि पैदा कंदुसि। जॾहिं इहे दौर ईंदा, जॾहिं मलाइक ईंदा, जॾहिं इंसान ईंदा, जॾहिं नबी ईंदा, जिन ईंदा, मलाइक ईंदा, जॾहिं जन्नत दोज़ख और कर्श कुर्सी लो कलम ये जॾहिं वजूद में ईंदा तेस ताईं वांद काई में वे मां तो जो दीदार कयां तू मूं रब करीम जो दीदार कर। जो दीदार कंदा रहियासीं तो जो 70,000 साल गुज़री विया। अब घणा साल गुज़री विया? 70,000 साल गुज़री विया। मां रब करीम जो दीदार कंदो साईं मुंहिंजो दीदार कंदो रहियो। उन दीदार में अजीब रब करीम मूंखे सिफ़तनि सां नवाज़ींदो रहियो, दीदार बि थींदो रहियो। अल्लाह ताला मुंहिंजो शान बि मूंखे ॿुधाईंदो रहियो। वमा अरसलनाक इल्ला रहमतल ऐ मुंहिंजा महबूब जेके जहान पैदा कंदुसि, जेके दौर पैदा कंदुसि, 18,000 जहान उन्हनि जूं मख़लूक़ातूं उन्हनि जी जान मां तो मोहम्मद खे बनाए छॾियो आहे। उन्हनि जो सहारो तूं मोहम्मद आहीं, उन्हनि जो उजालो, उन्हनि जी रोशनी, उन्हनि जो आसरो, उन्हनि जी उम्मीद तूं मुस्तफ़ा आहीं। ऐ मुंहिंजा प्यारा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जीअं मां आलमीन जो रब आहियां ईअं आलमीन जे लाइ तूं मुस्तफ़ा रहमतुल लिल आलमीन आहीं। रब करीब गरीब औसाफ़नि सां नवाज़ींदो रहियो। या अय्युहन नबियो इल्ला अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। ऐ मुंहिंजा हबीब मूं तोखे शाहिद बनायो आहे, नादीर बनायो आहे, दाइयन इलल्लाह बनायो आहे, सिराज मुनीर बनायो आहे। या अय्युहन्नास कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना बिकुम नूरम मुबीना। ऐ मुंहिंजा हबीब मूं तोखे बुरहान बनायो आहे। यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन। अल्लाह ताला अजीबो गरीब औसाफ़नि सां अलक़ाबनि सां नवाज़ींदो रहियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो अल्लाह जा महबूब फरमाइनि था ओ जिब्राइल जॾहिं रब करीम जो दीदार कंदे 70,000 साल लंघे विया त रब करीम जी मोहबत जो असर कयो। अल्लाह ताला जी मोहबत मूंखे मदहोश करे विधो। मुंहिंजे मथां एॾी एॾी त मोहबत जी गशी तारी थी जो मां रब करीम जे सजदे रब करीम जे आॾो सजदे में किरी पियसि। आज जी इनकिसारी वारो मां सजदो पेश करे 70,000 उन सजदे में लॻे विया। 70,000 साल जो सजदो जॾहिं मूं रब करीम खे पेश कयो त मुंहिंजी आज जी इनकिसारी मुंहिंजे ख़ालिक खे मोए विधो।
हाँ अञा मोहबत वधी वई अल्लाह जी मूंसां जो अहिड़ो मूं सजो रब खे पेश कयो पोइ छा हुयो हिताई घोर भेई सुहागणियूं सभिनि गिचन हार पसण ख़ातिर पुनल जे सभिनि न कया सिंगार पर ढोल तुनी जे धार हेठां जे अल्लाह जे महबूब जी इंकिसारी आज भी रब करीम खे मोए विधो रब करीम फरमायो ओ मुंहिंजा प्यारा दिलबर हाणे घणा ॾींहं लॻे विया साल गुज़री विया सिक लॻी विया सजदे मां मथो मथे खण त मां रब तुंहिंजो दीदार कयां वो वरी साल खां बाद मां अल्लाह जी दरबार में उथी बीठसि रब करीम मुंहिंजो दीदार कयो मां रब करीम जो दीदार कयो वरी 70,000 साल लंघे विया हज़रत डॉक्टर इकबाल कलंदर लाहौरी तो फरमाए अल्लाह साईं इन दीदार में हीअं भी फरमाए तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था तेरे इश्क ने बनाया मेरी को फसाना तेरे इश्क ने बनाया मेरी जिंदगी को फसाना खुदा किसको कहते थे और क्या जानते थे हम ये तुम्हारी से सुना है मोहम्मद और तमाशा तो देखो दोज़ख की आतश तमाशा तो देखो दोज़ख की आतश लगाए खुदा आए मोहम्मद तअज्जुब की जाए ये फिरदौस आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद 70,000 साल लंघे मुंहिंजा फरमान था मां अल्लाह जो दीदार बर्दाश्त कयो ॿिए जी जाइ न आहे मां मुंहिंजे मथां पोइ बि 70,000 साल खां बाद एॾो त मोहबत जो नशो चढ़ंदो हो जो मां रब करीम जे आॾो सजदे में हलियो वेंदो हुउसि हे मुंहिंजे रब करीम जो दीदार आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो पर अल्लाह जे का कयो ॿुधायां असांजे इलाइक़े सिंध लाड़ वारे पासे बदीन वारे पासे लवारी जी सरज़मीन ते सुल्तान औलिया पीर मोहम्मद ज़म्मा रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जो कामिल वली बणजी जॾहिं सिंध धरतीअ ते तशरीफ़ फरमा उन दौर में हज़रत साईं अब्दुर्रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह ताला अलैह के ख़बर पई त भिटाई घोट साल थो वॼाए तो साईं उते हली आया ऐं साईं शाह साहब खे महिनत कयूं त तव्हां इहो दंबूरो इहो सिस्टम छा खणी पैदा कयो आहे को नाने मोहम्मद जो मदरसो खोल को किताब पढ़ा के लिख अहिड़ो को ज़मानो क़ाइमु कर हिन दंबूरनि मञा तोखे छा मिलंदो त साईं शाह साहब मुर्की पाण फरमायूं मूं वटि इन ॻाल्हि जो जवाबु न आहे ऐं अब्दुर्रहीम गिरोड़ी तरस कुझु ॾींहंनि खां बाद में तो वटि हिकु रिपोर्ट ईंदी पोइ उन शख़्स वटि तुंहिंजो वञणु थींदो उहो ई जवाबु ॾींदो अब्दुर्रहीम गिरोड़ी मोटी गिरोड़ शरीफ हलियो वियो जॾहिं सुल्तान औलिया पीर मोहम्मद ज़म्मा लवारी जी सरज़मीन ते आयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे उहो फैज़ अता फरमायो उहो क़ुर्ब मोहब्बत अता फरमाई हुई उन मोहब्बत में एॾो नशो अता फरमायो हो बि ईंदो हुयो को बि फ़क़ीर साम्हूं ईंदो हुयो साईं सिर्फ़ निगाह फरमाईंदा हुआ त 3 ॾिहाड़ा 3 रातियूं बेहोश थी वेंदो हुयो होश में न हूंदो 3 रातियूं 3 ॾिहाड़ा बेहोश कामिल मुर्शिद जी निगाहनि में सुल्तान औलिया जी निगाह में एॾो कमाल बकरीम जी निगाह में कमाल छा हूंदो
जेते निगाह विझंदो हुयो टे ॾिहाड़ा टे रातियूं बेहोश माण्हू विया गिरोड़ शरीफ हज़रत क़िबला अब्दुर्रहीम गिरोड़ी खे दाह ॾिनो साईं तव्हां मुफ्ती आज़म आहियो मुहक़िक़ मुदक़िक़ आहियो ऐं क़िबला अवां ते हूंदे हिकिड़ो अहिड़ो फ़क़ीर आयो आहे सरज़मीन ते जेको जंहिं ते निगाह थो विझे टे ॾिहाड़ा बेहोश टे रातियूं बेहोश थी थो वञे हुन जूं निमाज़ूं कदा थियो वञनि हुन खां सलात निकिरियो वञे हुन खां तस्बीह निमाज़ निकिरियो वञे तहज्जुद जी निमाज़ निकिरियो वञे हुन खां अमलियात कज़ा थियो वञनि पर रमज़ान त रोज़ा बि हुन जा कज़ा थी था वञनि अहिड़ो फ़क़ीर निज़ाम क़ाइमु कयो आहे हली हुन सां ॻाल्हायो अब्दुर्रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह ताला अलैह किताबनि जी भरी वधी आहे मुनाज़रे जे लाइ निकिरी पिया जॾहिं लवारी जी सरज़मीन ते पहुता हुन वक़्त में पीर सुल्तान औलिया मोहम्मद ज़म्मा रहमतुल्लाह ताला अलैह अकेला विची जी निमाज़ जे लाइ वज़ू फरमाए रहिया हुआ साईं अब्दुर्रहीम गिरोड़ी जीअं जो पहुतो आहे पाण फरमायो अस्सलामु अलैकुम हज़रत सुल्तान औलिया पंहिंजे चेहरे ते पाणी विझी रहिया हुआ ऐं ताड़ीअ खे पाणी लॻंदे जेको हेठि किरी रहियो हो पंहिंजे बुकनि में झले उहो पाणी हज़रत अब्दुर्रहीम गिरोड़ी ॾे उछलाए पाण फरमायूं अलैकुम अस्सलाम जीअं जो मौलवी साहब जे चेहरे ते पाणी लॻो आहे दाह करे ज़मीन ते किरी पियो टे ॾिहाड़ा टे रातियूं बेहोश थी वियो मुंहिंजा प्यारा इन अरसे गुज़रण खां बाद साईं कन में बांग चओसि उबते कन में तकबीर चओ त मौलवी साहब होश में अचे जॾहिं सुबते कन में बांग उबते कन में तकबीर चयाऊं मौलवी साहब उथी बीठो पर जीअं जो उथियो वरी चयाईं अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू मौलवी साहब अब्दुर्रहीम साहब तव्हां केॾी महिल पहुता आहियो साईं अर्ज़ कयो करला बस हाणे तव्हांजी दरबार में हाज़िर थिया आहियूं साईं फरमायो फ़क़ीरो अवां ॿुधायो मौलवी साहब कॾहिं आयो आहे पाण अर्ज़ करण लॻा साईं हिनखे टे ॾिहाड़ा टे रातियूं गुज़री वियूं आहिनि साईं फरमा मौलवी साहब तव्हां पहुतो आहियां हेठा चवनि त टे ॾिहाड़ा टे रातियूं तव्हांखे हिते थी वियूं आहिनि तव्हां बेहोश लॻा पिया हो अवां जूं निमाज़ूं वयूं अवां जूं सलातूं वयूं अवां जा तहज्जुद वया